सरासर जुल्म है सिंध के हिंदू कम्युनिटी के साथ। ये बेगुनाह मर्डर किया हुआ है, ये डॉक्टर खुद बताएंगी, उनको हर चीज़ मालूम है और इस मर्डर को 20 लारकाना की यूनिवर्सिटी इंतजाम में इन्वॉल्व है और ये जब एक GIT बनेगी तो टोटल क्लियर होगा। सिंध सजी रोए थी, सिंध सजी परेशान है। जेको निम्रता जो मर्डर थियो आहे, जेको निम्रता के कीस कयो आहे, असां उनके कंडेम कयूं था। असांखे ॾाढो दुख आहे। सॼी भाई कल जेका VC हिते आई उन चयो त इन ख़ुदकशी कई आहे। असीं इन अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे मुतालबो था कयूं त मासूम जेका असांजे मीरपुर माथेलू जी न्याणी आहे पंहिंजो निम्रता कुमारी, उन जो खून सां इंसाफ़ कयो वञे, अदालती कमीशन जोड़ी वञे। असांजी न्याणी खे क़तल कयो आहे, असां केरु इंसाफ़ कंदो? असां हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट खे चवंदा, सुप्रीम कोर्ट जी बेंच है, असां इंसाफ़ करे, कातिल खे गिरफ़्तार करे। असांजो हिकु ई मौक़ो आहे, कातिल गिरफ़्तार थिए, कातिल गिरफ़्तार थिए।